सरसो पारां ॿारनि जो आलमी ॾींहुं मल्हायो वियो। ख़बर मूजिब सिंध रूरल सपोर्ट ऑर्गेनाइज़ेशन सरसो पारां सखर, कैपुर ऐं शिकारपुर में ॿारनि जे आलमी ॾींहं जी मुनासिबत सां रंगारंग प्रोग्राम मुनक़िद कया विया। सरसो पारां इन्हीअ रंगारंग तक़रीब दौरान ॿारनि में रोबोटिक साइंस ऐं साइंस प्रोजेक्ट्स जी हिम्मत अफ़ज़ाई ते ख़ुसूसी ध्यानु ॾिनो वियो। तक़रीब खे सदारती ख़िताब कंदे सिंध हुकूमत जे सोशल वेलफेयर खाते जे सेक्रेटरी शीरीन मुस्तफ़ा नारे जो चयो त ॿार असांजो क़ौमी सरमायो ऐं पाकिस्तान जो मुस्तक़बिल आहिनि। इहा असांजी क़ौमी ज़िम्मेवारी आहे। सिंध हुकूमत स्कूलनि में मयारी तालीम ॾियण जा उपाउ वठी रही आहे। सरसो जी चीफ एग्ज़ीक्यूटिव ऑफिसर मोहम्मद दित्तल कल्होड़ो प्रोग्राम दौरान पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करण वक़्तु सिंध हुकूमत जी साराह कंदे चयो त सूबाई हुकूमत ॿारनि जे हक़नि ते अमल खे यकीनी बणाइण लाइ कमु करे रही आहे। तालीम खाते जे डायरेक्टर अब्दुल वहीद इंधण चयो त असांजो खातो ॿारनि खे तालीम हासिल करण वारो जेको हक़ आलमी सतह ते हासिल आहे उन ते भरपूर अंदाज़ सां कमु करे रहियो आहे। प्रोग्राम दौरान सरसो मैनेजर नेमतुल्ला शेख, तालके एजुकेशन ऑफिसर प्राइमरी इम्तियाज़ लाखो, माजिद बलोच, हेड मिस्ट्रेस ज़ीनत मंगी, आसमा शेख, दिलशाद ऐं ॿिया मौजूद हुआ, जॾहिं त ख़ासि महिमाननि खे अजरक ऐं टोपी जा तोहफ़ा पेश कया विया। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।